इमरान खान अदालती वक्त ख़त्म थियण बाद इस्लामाबाद जे जुडिशल कॉम्प्लेक्स पहुची वियो। इमरान खान जे वकील ख्वाजा हारिस सेशन जज खे आगाह कयो त इमरान खान पेशी लाइ पहुतो आहे, पर सिक्योरिटी टीम खेसि अदालत में दाख़िल थियण नथी ॾिए। सेशन जज रिमार्क्स ॾींदे चयो त इमरान खान खे ॾुखियाई थी रही आहे त इंतज़ार करणु घुरिजे। ईअं नाहे त 3:30 थी विया त वक़्तु ख़त्म थी वियो। सेशन जज जो चवणु हो त आउं इंतज़ार करण लाइ तयारु आहियां। इमरान खान पहुची नथो सघे, अल्लाह ख़ैर करे, आउं वेठो आहियां। सेशन जज रिमार्क्स ॾियण बाद चैम्बर में वापसि हलियो वियो। इमरान खान तरफ़ां काफ़िलनि जी सूरत में पहुचण बाद इस्लामाबाद जी अदालत ॿाहिरां छिकताण जारी आहे। अदालत ॿाहिरां PTI कारकुननि ऐं पुलिस में चकरियूं थियूं आहिनि। पुलिस पारां लठबाज़ी ऐं शेलिंग कई वई आहे। पुलिस जी लठबाज़ी शबली फराज़, मुराद सईद ऐं ॿिया केतिराई कारकुन ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त PTI कारकुननि पारां गिलगित पुलिस जा शेल फायर कया विया आहिनि। इस्लामाबाद बि जंग जो मैदान बणिजी वियो आहे। पुलिस मथां बि पथराव कयो पियो वञे। IG इस्लामाबाद जो चवणु हो त बिना जवाज़ पुलिस मथां PTI कारकुननि पथराव कयो। पुलिस मथां शेलिंग कई वई आहे ऐं उहा नई ॻाल्हि आहे त पुलिस मथां शेल उछलाया विया आहिनि। पुलिस सबुर खां कमु वठी रही आहे।